स्टेज ते वेठल निहायत क़ाबिल एहतराम मुझा उस्ताद भाइर, पंडाल में वेठल आऊं यो चवंदीस त समूरी सिंध मां आयल उस्ताद दानिश्वर अदीब तव्हांखे हिते आऊं ख़ुशि आमदीद चवां थी। हिन ताज़ियती मेड़ाके में तव्हां शिरकत कई आहे ऐं तमामु घणी थोराइती आहे तव्हांजी। हिते मुंहिंजो क़ाबिल एहतराम भाउ अरबाब वज़ीर अहमद मेमन साहब आहिनि। हिते ठटे खां आयल महिमान अदा ग़ुलाम क़ादिर पलीजो साहब आहे। चाचा हाजी कादिर बख्श लगारी साहब मौजूदु आहिनि। हिते समूरी सिंध मां आयल जेके भाइर आहियो मुंहिंजा, तव्हां हिन ताज़ियती मेड़ाके में शिरकत करण लाइ परे परे खां आयल आहियो। तव्हां सभिनीनि जी थोराइती आहियां, तव्हां सभिनीनि जी शुक्रगुज़ार आहियां ऐं तव्हांखे हिते वेलकम ख़ुशि आमदीद चवंदीसि। अदा उमर वेमण ऐं हिते अदा वाइद परियार जेको इहो प्रोग्राम ठाहियो आहे, तव्हां सभिनीनि जी सहकार सां आऊं चवां थी त अदा मरहूम मोहम्मद मूसा लगारी के इहा भेटा पाण पेश कयूं था। आऊं चवां थी त इहो तमामु थोरो आहे ऐं हू शख़्सियत अहिड़ी हुई, मूंखे हुनखे हिते मरहूम चवंदे बि अखियुनि में लुड़क था अचनि त उनखे आऊं हिन जॻह तां मरहूम चवां थी। पर हू ज़िंदा आहे, असांजी दिलनि में ज़िंदा आहे। उन शख़्सियत जी जेकी औलाद आहे उहा असां सां गॾु आहे ऐं सभिनी जी सहकार उन्हनि सां गॾु रहंदी। असां सभिनीनि जी सहकार गॾु आहे। अदा मोहम्मद मूसा जी शख़्सियत ते ॻाल्हाइणु, उनखे भेटा पेश करणु तमामु ॾुखियो आहे। यकीनन मूं वटि उहे लफ़्ज़ न आहिनि जेके उन जी शख़्सियत खे आऊं उजागर करियां, उन शख़्सियत जा उहे पहलू ॿुधायां जेके हिन ख़िते खे रोशन करे थो। हू महिमान नवाज़, हू बहादुर, हू हिकिड़ो अरड़ी शख़्सियत जो मालिक हो। शायदि अवां सभिनीनि खे ख़बर हूंदी त जॾहिं ॾुखियो दौरु हो असांजे ज़िले ते, त हूअं ई ॾुखियो दौरु घणो रहियो आहे मोहम्मद मूसा लाइ बि ऐं असां लाइ। 7 साल साईं मोहम्मद मूसा जी पघार बंदि रही। हिते हिकिड़े महीने जी पघार बंदि रहंदी आहे त माण्हू झुकी वञी सलाम पेश करण लाइ वेंदा आहिनि त बाबा सां तोबा कई। पर 7 साल हुन माण्हू जी पघार बंदि रही, पर हुन कॾहिं परेशानी जो इज़हार न कयो। सलाम हुजे उनखे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो डिप्टी जनरल सेक्रेटरी रहियो। पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ उन जी ख़िदमात बि ख़राज तहसीन जे क़ाबिल आहिनि। ॾुखे वक़्त में पार्टी खे तमामु मथे लेवल ते खणी वियो। वर्करनि जी जान हुई, वर्करनि जो साथ पियो हो। वर्कर तमामु घणो मोहबत कंदा हुआ अदा मोहम्मद मूसा लगारी साहब सां। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ते ॾुखियो वक़्तु रहियो त हमेशह हुन सां गॾु बीह रहियो। हिन ज़िले ते जेको ॾुखियो वक़्तु आयो उन ते बि कमज़ोरनि खे हुन सहारो ॾिनो। ऐं आऊं इहो चवंदीसि त हू एॾो त बहादुर हो, जॾहिं उनखे ख़बर पई त मूंखे इहा मुंहुं जी बीमारी लॻी आहे। कुझु ॾींहं हुआ उन जी ज़िंदगी में, पर ख़ुशी ख़ुशी खिलंदे खिलंदे ऑपरेशन लाइ वियो। हुन जे चहिरे ते मूं का परेशानी न ॾिठी, पर जेके महिमान जेके असां जहिड़ा उन वटि मिलणु ईंदा त उन्हनि खे पाण चवंदो त अलाह मालिक आहे, अलाह साईं मूंखे चङो भलो कंदो। ऐं ज़िंदगी ऐं मौत जो त हिकिड़ो वक़्तु मुक़ररु आहे। मूंखे मरणो हूंदो त आउं बिना ऑपरेशन जे मरी वेंदसि, हलियो वेंदसि हिन दुनिया खे छॾे। पर वो खुशी खुशी हुन मौत के गले लगायो।